सिंध हुकूमत पारां तालीम एमरजेंसी जूं ॻाल्हियूं बयाननि ताईं महदूद। तालके बावड़ो जे स्कूलनि जी हालत बहितर न थी सघी। गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल दिलवारो हिन जदीद दौर में बि तमामु सहूलियतुनि खां महरूम आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे ओबाड़ो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद यासीन शेर। जी मोहम्मद यासीन, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? आगाह कजो। सिंध हुकूमत तरफ़ां केतिराई भेरा तालीम बहितरी जा दावा त कया विया आहिनि, लेकिन उहे दावनि ताईं महदूद आहिनि। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं उबाड़ो वेझो गवर्नमेंट गर्ल्स मिडल स्कूल दिलवारो में, जेको हिन जदीद दौर में बि तमामु सहूलियतुनि खां महरूम आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हायूं था हिते मौजूदु ॻोठाण सां। उनजो छा चवणु आहे? जी साईं। सर, ये स्कूल असांजो तक़रीबन 1992 में ठहियो आहे। ही बिल्डिंग सफ़ा ख़स्ता हाल थी चुको आहे। असां सिंध गवर्नमेंट खां अपील था कयूं त असांजे स्कूल खे दुबारा सेफ खे ॾिनो वञे। सेफ बहितरीन तालीम ॾिए पई। तक़रीबन हिते ॿारनि जो एनरोलमेंट हुयो 300, हाणे सेफ वारा छॾे विया आहिनि। हाणे स्कूल असांजो बंदि पियो आहे। बराए महिरबानी असांजे स्कूल खे दुबारा सेफ में बहाल कयो वञे। जी बिल्कुलु, इलाइक़ा वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणो हो त हीउ स्कूल कुझु साल पहिरियां जेको आहे सेफ जे हवाले कयो वियो ऐं हीउ स्कूल तमामु बहितरीनु नमूने हले पियो। हुननि सिंध हुकूमत ऐं हितां जे वज़ीर आला ऐं वज़ीर तालीम खां मुतालबो कयो आहे त हीउ स्कूल या त ॿीहर जेको आहे सेफ वारनि जे हवाले कयो वञे, या त गवर्नमेंट हिन स्कूल ते फोकस करे हिन स्कूल खे रीओपन करे हलाए वञे, जीअं हितां जो जेके नियाणियूं आहिनि उहे आसानी सां तालीम हासिलु करे सघनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची